इलेक्शन कमीशन पारा पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान खिलाफ तोशाखाना केस में महफूज कयल फैसलो अॼु ॿुधायो वेंदो। इलेक्शन कमीशन ॿाहिरां सिक्योरिटीअ जा गैर मामूली इंतजाम कया विया। अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान खान खिलाफ क़ौमी असेंबली के स्पीकर पारां उमाणियल तोशाखाना रेफरेंस ते इलेक्शन कमीशन महफूज कयल फैसलो अॼु मंझंदि जो 2 वॻे ॿुधाईंदी। इलेक्शन कमीशन तरफ़ां फुल प्रूफ सिक्योरिटी घुरण खां पोइ इलेक्शन कमीशन जे चौधारी सिक्योरिटीअ जा सख़्त इंतजाम कया विया आहिनि। पीटीआई कारकुननि जे इम्कानी एहतजाज के नज़र में रखंदे ॻोढ़ा आणींदड़ गैस जा शील पहुचाया विया आहिनि। इस्लामाबाद इंतज़ामिया एसएसपी जी निगरानीअ में सिक्योरिटीअ जा इंतजाम कया आहिनि, जंहिंमें 1 एसएसपी, 5 एसपीज़ ऐं 6 डीएसपी समेत 1150 अहलकार मुक़रर कया विया आहिनि, जॾहिं त पुलिस सां गॾु एफसी ऐं रेंजर्स जा अहलकार पिणु मुक़रर कया विया आहिनि। इलेक्शन कमीशन में गैर लाॻापियल माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे ऐं रेड ज़ोन में दाख़िल थियण ते बि पाबंदी लॻाई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त पीटीआई कारकुननि खे इलेक्शन कमीशन ताईं पहुचण न ॾिनो वेंदो।